अस्सलाम वालेकुम दोस्तों, माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे इन ट्यूटोरियल में तव्हांखे खुश आमदीद। अॼु जे लेसन में तव्हांखे सेखारिबो त शीट में कीअं पिक्चर ऐड करे उनखे जेको सो उन ते फॉर्मेट कजे। जेको शीट आहे टोटल हिकिड़ी नए लुक सां बहितरीन जेको अंदाज़ में फॉर्मेट करे ॾेखारिजे। दोस्तों हलो था एक्सेल में ही ॾिसो, हीअ मूं शीट फॉर्मेट करे रखी आहे जंहिंमें मूं पिक्चर्स बि ऐड कयूं आहिनि। हिन ॾिसो ॾिसो दोस्तों, तस्वीर वग़ैरह ही कुझु ऐड कयूं आहिनि। ईअं तव्हांखे पिक्चर बि ऐड करे सेल में तव्हां जेको पंहिंजो शीट खे न ख़ूबसूरत बणाए सघो था। दोस्तों कोशिशि करूं था हिन फॉर्मेट खे ठाहिण जी। त अचो नई शीट हिकिड़ी ऐड था कयूंसि। हीअ ॾिसो, हीअ न्यू शीट ऐड करण जो आहे मीनिंग के बटण आहे। पहिरियों असांजो सीरियल नंबर आहे। हाँ, बल्कि डेटा आई थिंक तव्हां खां कॉपी करे खणी था वठोसि टाइम बचाइण जे लाइ। सिलेक्ट कयोसि, पिक्चर खे छॾे करे बाक़ी डेटा खणी था अचोसि। पिक्चर असीं बाद में ऐड कंदासीं। हिन खे कयोसि था 200 कॉपी हिन शीट में। हिते असीं पिक्चर ऐड कंदासीं, वञी करे हितां ख़ाली करे शायदि हिते पेस्ट छा कंदासीं असीं। ॾिसो मथां जेके न ही पेस्ट तस्वीर खे नो प्रॉब्लम डिलीट करे छॾींदासीं असीं वैल्यू खे ख़ाली जेको असां खणी अचे। बसि असीं चवंदा फॉर्मेट वग़ैरह कुझु बि न खपे, जस्ट वैल्यू खपे। त हीअ जेके न मथां जा पेस्ट कंदो आहे, हीअ टोटल शयूं फॉर्मेट वग़ैरह सभु शइ पेस्ट कंदो आहे। हिन ॾिसी वठो दोस्तों, फार्मूला पेस्ट कंदो आहे। हिन में फार्मूला ऐं जेको फॉर्मेट आहे नंबर फॉर्मेट वग़ैरह उहो सभु कुझु पेस्ट कंदो आहे, लेकिन असांखे वैल्यू जस्ट पेस्ट करणी आहे। उनखे वैल्यू और फार्मूला ॿई पेस्ट करे ॾिना असांखे। हिन ते क्लिक करे ऐं डबल क्लिक करियोसि कंहिं बि हिकिड़े ते, त जीअं फॉर्मेट सही नमूने थी वञे। हलो हाणे असांखे छा करणी आहे, पिक्चर ऐड करणी आहे। PICS पिक्स। अच्छा दोस्तों, पिक्स ऐड करण जे लाइ इंसर्ट मां हिन वारे अॻियां तव्हांखे हिकिड़ी पिक्चर जेको असां ऐड कई हुई, हाणे मल्टीपल पिक्चर बि तव्हांखे ॾिसो ऐड करण ॿुधायूं था। मुंहिंजी पिक्चर्स बल्कि F में हिन में हीअ दोस्तों पिक्चर्स फ्रूट खणो था, फ्रूट जी जंहिंमें बनाना है, एप्रिकॉट्स आहिनि। बनाना, एप्रिकॉट्स, ग्रेप्स, गोवा, पाइनएप्पल, पोमीग्रेनेट, सेपोडिला, एप्पल, स्ट्रॉबेरी। इंसर्ट करियोसि। दोस्तों ॾिसो हिकिड़े टाइम ते केतिरियूं तस्वीरूं असीं ऐड करे सघूं था। मल्टीपल जेको न तस्वीर असां ऐड करे सघूं। अच्छा दोस्तों ॾिसो, स्नैप कोन पियो करे गेट ते, सम्झो पिया न। यानी मूं तव्हांखे अगरि ट्यूटर में ॿुधायो हो त हीअ जेको गाइडलाइन जेको इन्हनि ते स्नैप करे, उन लाइ अलाइनमेंट में स्नैप टू गेट। हाणे दोस्तों मूवमेंट में असांखे फ़र्क़ु लॻे पियो। रिमूव बैकग्राउंड बनाना में वञूंसि था। थोरो सो वॾो करे छो त असांखे नंढो पियो नज़र अचे। इन स्क्रॉल में कमु हलायूंसि था। कीप एरिया कुझु जेके असांखे एरिया खपनि था। हीअ जेको बैकग्राउंड हिन जो रिमूव थी वियो। कीप चेंज। ठीकु आहे। हाणे दोस्तों इन जा आइकन नंढा करे असीं फिट कंदासीं पंहिंजे हिन अलॻि सेल में। ज़ूम थोरो वॾो करियोसि अञा बि, त जीअं हिन में असांखे सेट करणु सवली थिए। पिक्चर्स एतिरे टुकड़े में असीं सेट था कयोसि। दोस्तों सेट थी हली।
सभिनी जी हिकु जेतिरी विड्थ सेट करण जे लाइ दोस्त तव्हांखे हिकिड़ी ट्रिक ॿुधाइण वाला सेल ख़ाली सेल आहे, हिन ते क्लिक करियोसि ऐं ॾिसोसि हिन जी विड्थ आहे यानी हिन जी हाइट जेका आहे न रोज़ जेका इहा हाइट आहे इहा घणी आहे। असीं वञूं था फॉर्मेट में कॉलम रो हाइट घणी आहे 49.5 असीं 50 था करे छॾियूंसि। ओके अच्छा दोस्तों हाइट जी असीं 50 सेट कंदासीं। अच्छा हिन सभिनी में ठीकु फॉर्मेट में रो हाइट में हिते तव्हां 50 करोसि ॾिसोसि। ये सेट थी हलो। हाणे असांखे मथां करण जी छा सेटिंग करणी आहे हेडिंग वग़ैरह उहा ॾियणी आहे। हिन जे लाइ शेप असीं खणंदासीं हिकिड़ो शेप ते पोइ कुछ इफेक्ट्स आहिनि उहे असीं अप्लाई कंदासीं। ठीकु है इंसर्ट शेप राउंड कॉर्नर वाला शेप खणंदासीं थोड़ी देना भी ठीक है इट्स ओके। शेप में ग्रेडियंट्स असांखे सेट कंदासीं। शेप फिल में ग्रेडियंट में वेंदासीं मोर ग्रेडियंट मां हिते असीं जेको कलर्स आहे न हाँ किथे ग्रेडियंट हिते सॉलिड आहे न त ग्रेडियंट फिल खे क्लिक करियोसि। अच्छा हिते असांखे ब्लू हिते असांखे ब्लैक खपे ब्लैक जा ऐं हिते असांखे फुल ब्लू खपे लाइट ब्लू न हीअ बि असांखे फुल ब्लू खपे ऐं हीअ बि फुल ब्लू खपे। ठीकु आहे दोस्तों हिते थोरो आई थिंक जेकॾहिं शेड असांखे आयो त थोरो हल्को कलर सूट कंदो। ठीकु आहे दोस्तों 90 ते लिनियर आहे। हाणे हिन में असीं सेट कंदासीं मेहरान। अच्छा अच्छा वर्ड आर्ट में खणणो आहे असांखे ओके इंसर्ट में वञोसि पोइ ॾिसोसि इंसर्ट वर्ड आर्ट मां फ़िलहाल खूब सिंपल तव्हां खणी अचोसि मेहरान फ्रूट मार्ट हम ते वञोसि हिन ते पहिरीं बॉक्स खे सेट करियोसि इनबॉक्स में सेट करिणो असांखे। अच्छा दोस्तों हाणे हिन जेको वर्ड आर्ट आहे हिनखे थोरा असीं कस्टमाइज़ कंदासीं कलर खे चेंज कंदासीं फॉर्मेट में वञोसि कस्टर्ड खणोसि था ऐं असांखे जेको सिंधी आउटलाइन जेका आहे उहा असांखे थोरी करणी आहे ॾिसोसि आउटलाइन ब्लू कलर में हेवी करणी आहे थोरी। अच्छा टेक्स्ट फिल तव्हां ख़बर आहे त टेक्स्ट अंदरि जो कलर आहे जेको बि फिल ऐं आउटलाइन कलर असांखे ब्लू करिणो आहे ऐं उनजो जेको आहे ब्लू जी आउटलाइन ही ॾिसोसि हेठि सेलेक्ट करो वेट थोरो असांखे वधाईंदासीं ही वधायोसीं लाइट ब्लू करोसि था दोस्तों सही लॻंदो सिलेक्ट करियोसि था लाइट डार्क ब्लू बेहतर लॻे थो। अच्छा हिन जो जेको ब्लू जो कलर आहे इहो थोरो वधीक असां डार्क थी वियो आहे इन फिल ग्रेडियंट में थोरो इनके कलर हल्को करियोसि मोर ग्रेडियंट में ओके मोर ग्रेडियंट में
देखो ही फिल कलर असां कयो न, फिल कलर ही कलर में दोस्तों थोड़ो लाइट करोसि, सूट न पियो करे। अच्छा ठीकु आहे दोस्तों, थोड़ो ॾिसोसि। चलो दोस्तों, तव्हां वधीक हिन ते कजोसि एक्सपीरियंस। असीं लेकिन हिकिड़े हेठि लाइन हिकिड़ी वधीक चाहियूं था, असीं चाहियूं था त हेठां लाइन हुजे, उन करे असीं ही मथे ते सेट कंदासीं। असांजो जेको बॉक्स आहे असीं चाहींदासीं त मथे सेट हुजे। ठीकु आहे ठीकु आहे, हिनखे बि सेट करे वठंदासीं। ओके, ऐं हीअ जेका लाइन आहे इहा थोरी विड्थ घटि छॾियोसि। हाणे हिन जी हेडिंग दोस्तों इहा बि असांखे बोल्ड कयोसि त जीअं हेडिंग लॻेसि। बाक़ी बॉर्डर वग़ैरह रहनि था, हाणे उहे अप्लाई था कयूंसि। फाउंटेन जो ॿुधायूंसि था कंट्रोल ज़ेड, ग़लती सां जेकॾहिं का बि थी वञे तव्हां कंट्रोल ज़ेड कजोसि। फाउंटेन जा ॿुधायूंसि था चलो ओके ठीकु आहे, लेकिन हिन जी विड्थ आई थिंक सही न पई लॻे। हिन जी विड्थ बि असांखे सेट कयूंसि था, जेका हाइट आहे सॉरी विड्थ नॉट बट हाइट, और हाइट जेका 50 ते आहे, तो असीं 50 ते सेट कयूं था। ओके, हाणे अलाइनमेंट जेका बि आहे असीं चाहियूं था फॉन्ट वग़ैरह जी सभु सेंटर में थिए। उन लाइ सभिनी खे पहिरीं सिलेक्ट करियोसि, पोइ ॾिसोसि ही अलाइनमेंट आहे, ही मिडिल में अलाइनमेंट कंदो, ठीकु आहे, ऐं ही वरी सेंट्रलाइज़ कजो सभु। इट्स ओके। हाणे हिन जो असां जेको सो चेंज कंदासीं, कलर फिल जेको आहे उहो चेंज कंदासीं। हिन में ॿियो रखियलु, हिन में तव्हांखे इहे था करोसि, बल्कि वाइट में असीं जेकॾहिं हिनखे फ़ॉन्ट कंदासीं त वधीक ख़ूबसूरत लॻंदो। हिन जी बि हाइट असीं थोरो वधाए छॾियूंसि था। रो जी हाइट असीं 50 था करियूंसि। रो जी हाइट असां 50 एंटर, फ़ॉन्ट थोड़ा वॾा। अच्छा, हाणे असां हिनखे अप्लाई कंदासीं, कुझु फिल करंदासीं या बॉर्डर्स वग़ैरह उहे असीं अप्लाई कंदासीं। टॉप बॉर्डर अप्लाई कयल आहे प्लस में, हाणे हिनखे थोरो फिल कंदासीं। दोस्तों हितां हिनखे रखण सां हिनखे हितां जो माण्हू सिलेक्ट करे पियो डायरेक्ट पहिरीं ही बॉक्स में जेका पिक्चर उहा सिलेक्ट थिए थी, वञी करे राइट टू लेफ्ट थियण सिलेक्ट। अच्छा, कंट्रोल न दबायो आहे, ओके ओके ओके, कंट्रोल दबाए वियोसि ऐं पोइ तव्हां हिनखे हिन हंध सां सिलेक्ट करे सघोसि था। पहिरियों दफ़ो फिल कलर में असीं अचूं था, थोरो हिनखे डिम कलर ॾींदासीं त बहितरीनु ॾींदो। हाणे हिनखे असीं बॉर्डर अप्लाई कंदासीं। बॉर्डर जे पहिरीं बॉर्डर लाइन जो कलर असीं जेको आहे उहो हिन में रखंदासीं, डार्क कलर रखिजोसि दोस्तों। वेट आई थिंक लाइन जो पहिरीं वेट बि चेक करियोसि। स्टाइल असांखे थोरो हेवी रखिणो आहे, ऐं उन खां बाद हाणे बॉर्डर असांखे सभिनी ते कहिड़ो अप्लाई करिणो आहे, टॉप बॉर्डर अप्लाई करिणो आहे। ऐं फाइनली असांजो ही। अच्छा, बाक़ी ही जेके बॉर्डर से कॉलम जेके बॉर्डर आहिनि उहे न अप्लाई न कया आहिनि। हाणे कॉलम जा बॉर्डर अप्लाई था करियूंसि। अच्छा, छा था करियूंसि, लाइन जो स्टाइल असीं हीअ रखूंसि था, ऐं बॉर्डर असीं अप्लाई कंदासीं। अच्छा, बॉर्डर ॾिसो दोस्तों, हीअ जेका पेंसिल हिकिड़ी अची वई ड्रॉ बॉर्डर जो आहे, इन में तव्हां ड्रॉ बॉर्डर बि करे सघो था। तव्हां हितां खां खणी ॾिसोसि, मैन्युअली ड्रॉ बॉर्डर बि करे सघोसि था। लेकिन इनमें वरी बि असांखे ॾिसो थोरो घणो प्रॉब्लम्स जो फेस करिणो पए पियो। ज़ूम असीं नंढो करे वेंदासीं त पोइ हुनखे अप्लाई करे सघूं था। उन करे बहितर इहो आहे असांखे त असीं हिनखे सिलेक्ट ड्रॉ बॉर्डर ते पहिरीं क्लिक करे पेंसिल खे गाइब करियोसि, थोरो सो ज़ूम खे नंढो कंदासीं त जीअं असांखे सिलेक्शन जेका आहे उहा आसान रहे।
कंट्रोल ते असीं जेको सो रखंदासीं। अच्छा मथा जब सिलेक्ट करूँ तो चूंकि बॉर्डर मथा में अप्लाई थी है तो ज़ूम अञा थोरो नंढो करे वियूंसि था। कंट्रोल खे प्रेस करे वेझोसि पोइ सिलेक्ट कंदा अचो कंट्रोल दॿे पियो जे कीबोर्ड मां पोइ तव्हां सिलेक्ट कंदा अचो ऐं ही असां थी वियो हाणे असांखे जस्ट बॉर्डर कहिड़ो अप्लाई करिणो आहे ॿिनि साइडनि ते यानी लेफ्ट ऐं राइट वारो बॉर्डर अप्लाई करिणो आहे न तव्हां वञोसि हिकिड़ो तव्हां लेफ्ट बॉर्डर अप्लाई करियोसि ऐं ॿियो तव्हां राइट बॉर्डर अप्लाई करियोसि। फाइनली असांजो ही तयारु हाणे थोरो ज़ूम खे वधायोसि ऐं चेक करियोसि। इन हिसाब सां तव्हां दोस्तों पिक्चर एड वग़ैरह उहो सभु कुझु पंहिंजी इन में शीट में ऐड करे फॉर्मेट बहितरीनु करे सघोसि था।